बाडर शहर के तालके जो दर्जो ॾियारण, भत्ताखोरी, ब्लैकमेलिंग, सरकारी अस्पताल में दवाउनि जी खोट, सफ़ाई न थियण ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ बरसात में बि बाडर जे शहरियुनि पारां टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी वॾे अंग में शिरकत करे बाडर तालके जी बहाली, बुनियादी सहूलतुनि, भत्ताखोरी ऐं हथ सां बाडर जो माहौल ख़राब करे पुलिस खे नाकाम करण जी कोशिश ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में बाडर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। मौक़े ते अॻवाननि चयो त असां बाडर तालके जी बहाली ऐं ॿियनि मसइलनि लाइ मुसलसल केतिरनि ई सालनि खां एहतिजाज कंदा पिया अचूं, पर गूंगी, ॿोड़ी, अंधी इंतिज़ामिया असांजे एहतिजाज खे मुसलसल नज़रअंदाज़ करे रही आहे। हिन चयो त असां गर्मी, सर्दी, ॾुखियाई ऐं तकलीफ़ुनि बावजूदु एहतिजाज करे रहिया आहियूं, पर असांजे एहतिजाजनि खे इंतिज़ामिया मुसलसल नज़रअंदाज़ कयो आहे। हिननि चयो त बाडर शहर माज़ी जो तारीख़ी ऐं अमन वारो शहर रहियो आहे, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि बाडर शहर खे हथ सां तबाह कयो आहे। कुझु शहर पसंदि माण्हू बाडर शहर जो अमन अमान तबाह करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त अहिड़नि शहर पसंदनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं बाडर शहर खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।